नाज़रीन असां हींअर मौजूदु आहियूं उॾेरो लाल स्टेशन में, जिते अटे जी शदीद खोट सभु हितां जा शहरी ॿारहाड़ी जा माण्हू सख़्तु मुतासिर आहिनि। उन हवाले सां हितां जा शहरी ऐं ॿारहाड़ी तबिके जा माण्हू केटी न्यूज़ खे पंहिंजा वीचार कहिड़े रीति तारीख़ चो मालूमात सुबुह जो असां वियासीं स्टोरनि ते अटो पुछा करे चऊं 12-1 बजे ईंदो। असां वरी उन खां बावजूदि अटो आयो आहे त असां उते विया आहियूं, उते गाॾी लथी आहे असांजी अखियुनि जे आॾो, उहो शायदि अटो गोदाम में पियो आहे। वरी असां उते असांखे जवाबु ॾिनो आहिनि त निमाज़ खां पोइ ईंदो। निमाज़ खां पोइ असां पंहिंजा कमु धंधा सीड़ाए उते बीठा आहियूं मंगराड़नि फ़क़ीरनि वांगुरु। असांखे अटो कोन पियो मिले, असांजी गाॾियुनि ते ईअं पिया डोड़ाइनि। या महिरबानी करे हुकूमत खे अपील था कयूं त महिरबानी करे असां ते कुझु न कुझु कयो वञे। खुदारा वारनि खे अपील था कयूं, खुदारा महिरबानी करे अटे जो अघु केरायो, तव्हांजो ग़रीब आवाम कुझु को रिलीफ ॾियो। हिकिड़ो वेलो खाईंदो सुठो आहे, ॿ वेला कोन खाईनि। असांजो गौर मुतालबो आहे त अटो सस्तो कनि, ग़रीब खाई ढव त पेट त भरीनि। में ॾाढी महांगाई थी आहे यार, महिरबानी करियो घटि में घटि अटे खे सस्तो करे वञो। ऐं ॿिया चकियुनि वारा गुदामनि में लिकाए वेठा आहिनि, हली उन्हनि खे ॾिसी त गुदामनि में छापा लॻंदा आहिनि, घरनि में अन्न पियो हली। तव्हां ॾिसो त सही पहिरियों तव्हां हुकूमत खे माल मिले पियो न, बसि हुकूमत चकी वारा गॾिया पिया आहिनि। चकी वारा बि कोन था ॾियनि, 140 रुपया किलो। ग़रीब माण्हू किथां वठे? हिकिड़ी अटो वठे थो त ॿी शयूं नथो वठी सघे। ग़रीब माण्हू असां इंतिज़ामिया तरफ़ चवंदासीं त असांखे जेको अटो सस्तो ॾिनो वञे। स्टोर वारो वञे सर गाॾी डोड़ाए ॻोठनि में वञे, कॾहिं मोड़ी ते बीठो आहे, कॾहिं मेन ॻोठनि में बीठो आहे। असां वञूं असांखे ठुठियो कढियो ॾिनो। असां DFC मटियारी सां राब्तो करण जी कोशिशि कई, उन बि जेको आहे त राब्तो करण लाइ तयारु न आहे। असां AC मटियारी ऐं DC मटियारी खां इहो मुतालबो था कयूं ऐं सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो आहे त खुदारा उॾेरो लाल स्टेशन में जेको अटे जो सस्तो अघु मुक़ररु करे जी ग़रीब तबिको हिकु वेलो मानी या 2 वेला खाई सघे। कैमरामैन शाहिद ख़ासि करे साजन मीर